सिंध खिलाफ़ जेके साज़िशूं थी रही आहिनि, जेके रोज़ नवां बिल सिंध खे विराइण जा असेंबली में आंदा वञनि था, उनजे ख़िलाफ़ जेको असांजे चेयरमैन साहब जो सदा 26 तारीख़ खां 3 तारीख़ ताईं कराची में 10 ॾींहंनि जो जेको एहतजाजी अमन मुज़ाहिरो आहे, उनजी ही कड़ी आहे। असीं कश्मीर खां शुरूआत कई आहे। इंशाअल्लाह ही कींजर खां कारूंजर ऐं कराची ताईं ही आवाज़ 3 तारीख़ ते बुलंद थींदो ऐं असीं पंहिंजो मातृ वतन बचाए रहंदासीं ऐं असीं दुश्मननि खे ॿुधाए रहिया आहियूं त इहा साज़िश ख़तमु कयो ऐं सिंध में अमुन ऐं भाईचारे जो दर्स ॾियो, न कि सिंध खे विराइण जी ॻाल्हि करे माहौल खे ख़राबु कयो वञे। सिंध खे विराइण लाइ क़ौमी असेंबली में बिल पेश कयो आहे एक्टिव तरफ़ां PTI जी तरफ़ां हुनजे असां सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था ऐं असांजे पार्टी चेयरमैन साहब जेको 26 तारीख़ खां 3 नवंबर ताईं अमन मार्च जो ऐलान कियो आहे ही कश्मीर मां, हुनजी हिकिड़ी कड़ी आहे। इंशाअल्लाह लखे हज़ारे माण्हू कश्मीर मां गॾु करे असीं कराची में पंहिंजे सिंधी हुजण जो सबूत ॾींदासीं ऐं हुन दुश्मन खे पार्टी तव्हांजो जीवन कल्याण पुरमन एहतियाज पंहिंजे वतन खे बचाइण, पंहिंजी सिंध खे बचाइण जे लाइ आहे। जेके अॻे मांगर मच्छ असां खां तरक़ी असांजे पेरनि खां खिसकाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। को माण्हू ख्वाब ॾिसे थो जनापुर ठाहिण जा, को ॾिसे थो जेका आहे कराची सूबे ठाहिण जा। असीं चऊं था त असां हीअ हज़ारे किरोड़े जेका सिंधी धरती जा वारस ऐं मालिक आहियूं, अहिड़ी साज़िश ते असीं ख़ामोश न वेंदासीं। पंहिंजा सिया जा जान जा कुर्बानी ते बि पंहिंजे वतन जी दिफ़ा कंदासीं। नाज़रीन तव्हां सिंध हिकु आहे, सिंध खे विराइण कॾहिं बि जेकी साज़िश आहे उहा नाकाम कई वेंदी।